नू दूर करण लाइ चेट जे महीने जे चंड ॾींहुं नसरपुर में मां रतन राय ऐं देवकी बाईअ जे घर में अवतार वठंदुसि ऐं तव्हां सभिनी खे ॾुखनि ऐं दर्दनि खां मुक्ति ॾियारींदुसि। आखिर उहो ॾींहुं अची वियो जो ईश्वर अची अवतार वरितो। मिर्ग शाह पंहिंजे आडंबर में भरिजी ज़ुल्म कंदो रहियो। अल्लाह खां वॾो ॿियो कोई न आहे। दुनिया जो मालिक सिर्फ़ हिकिड़ो ई आहे, सिर्फ़ अल्लाह। मुंहिंजे उॾेरे मुंहिंजे अमर लाल साईं झूलेलाल अची मिर्ग शाह जूं अखियूं खोले छॾियूं। मिर्ग शाह खे इंसानियत जो सचो ज्ञान ॾिनो। मिर्ग शाह खे हुन जी ग़लतीअ जो अहसास करायो। हिंदू सिंधियुनि जी लॼ रखी झूलण सभ जा बेड़ा कया पार। तॾहिं खां वठी हुजे ॿुढो या हुजे कोई ॿार, हमेशा दिल सां चवे आयो लाल सभई चओ झूलेलाल। गावे गावे परम पद पावे श्री अमर जिंदा सुहिणा सेठ रे सजा सुख करी मुंहिंजा लाल अमर लाल सजा तेरी आरती। केसर तिलक चढ़ायो मुकुट पर, चूड़ा चंदन बाबा चूड़ा चंदन लाल चढ़ावे श्री अमर जिंदा सुहिणा सेठ रे सजा हो सुख करी मुंहिंजा लाल अमर लाल सजा तेरी आरती। साध संत सब तेरो जस गावे, बिरमा चंवर बाबा बिरमा चंवर झुलावे श्री अमर जिंदा ओ सुहिणा सेठ रे सजा सुख करी मुंहिंजा लाल अमर लाल सजा तेरी आरती। आसाऊ सफला कर दरिया विश्वासी वदंदा कर दरिया। दासन जो दास बाबा मथुरा दास चरण रज मांगे श्री अमर जिंदा सुहिणा सेठ रे सजा हो सुख करी मुंहिंजा लाल अमर लाल सजा तेरी आरती। बोलो अमर लाल की जेको आणे सो लाल खां, बोलो अमर लाल की जेको आणे सो लाल खां, बोलो अमर
लाल सभई चो आयो लाल सभई चो